इत्तेहाद मजदूर इत्तेहाद इज्जत वारा गैरत वारा। खबर शामिल कयूं घोटकी में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जे सर ऑपरेशन डिवीजन सेपको घोटकी मुलाजमन ऐं उहदेदारनि सैयद अमजद हुसैन शाह डिवीजनल चेयरमैन डिवीजनल काउंसलर राहिद हमीद कुरैशी फरमान अली भुट्टो वाइस चेयरमैन माही खान सोलंकी सेक्रेटरी एजाज अहमद सियाल जॉइंट सेक्रेटरी ॿियनि जी अॻुवाणी में मुतालबनि जे मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। असां इहो ई चवणु चाहियूं था त रोज़ बरोज़ असांजा कनेक्शन इंक्रीज़ थियनि था। उन्हनि कनेक्शन इंक्रीज़ थियण सां ज़ाहिर ॻाल्हि आहे त असांजी जेकी लेबर आहे उन खे वधीक सघ सां कमु करिणो थो पए। थियण त ईअं घुरिबो आहे त हिन में असांखे रिक्रूटमेंट करे ॾिनियूं वञनि, न कि उनखे डाउन साइज़ करे उनखे आहिस्ता आहिस्ता 2012 खां पोइ उन्हनि रिक्रूटमेंट बि न कई आहे। पाकिस्तान में एहतजाज थी रहियो आहे, असांजी घोटकी डिवीज़न में बि एहतजाज हली रहियो आहे। इंशाल्लाह असां पंहिंजी क़यादत खे इहो यकीन ॾियारियूं था ऐं असां तव्हांजे शाना बशाना बीठा आहियूं। इंशाल्लाह कंहिं बि सूरत में हिन इदारे जी असां निजकारी थियणु न ॾींदासीं। ऐं हे इदारो हिन खां अॻु में बि हुकूमत इहे 12 कोशिशि करे चुकियूं आहिनि त हिन इदारे खे असां प्राइवेट कयूं, पर हर हुकूमत नाकाम थी वई आहे। इंशाल्लाह हे हुकूमत बि नाकाम थी वेंदी। ऐं इंशाल्लाह गबो खसणु चाहिनि था उहो इन करे त हिननि खे का ख़बर ई कोन्हे त हीअ मैनेजमेंट कीअं थी हले, हीअ लोड कीअं थो मैनेज थिए। हीअ असां रतो सतो ॾेई करे असीं कीअं जेको आहे न हिन अदारे खे बचायो आहे। हीअ अदारो असांजो पंहिंजो आहे, हिन में असांजी जान आहे, हिन में असांजे शहीदनि जो खून आहे। असांजा केतिरा दोस्त जेके आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि। हिन में असांजो रब्त सत जेको आहे न उहो मिलियल आहे। असां कॾहिं कोन चाहींदासूं त हिन अदारे खे मुठ भुगड़नि ते नीलाम कयो वञे ऐं हीअ पंहिंजूं अयाशियूं कनि। असां इहो कॾहिं हरगिज़ करणु न ॾींदासीं। असांजा तमामु इन टेंशन जे करे, परेशानी जे करे फाटल एक्सीडेंट थियनि था। स्टाफ जी तमामु घणी कमी आहे, निजकारी जे ख़िलाफ़ु आहे। निजकारी इंशाल्लाह असांजी हेडो क़यादत मथे ताईं हेठि ताईं न करणु ॾींदी इंशाल्लाह। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुलाज़मनि जो चवणु हो त वापडा मुलाज़मनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर न पिया थियनि, जेका नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु वापडा मुलाज़मनि जा मुतालबा मंज़ूर करे बेचैनी ख़तमु कई वञे।